अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा जो ॾींहुं 7 अक्टूबर वेनसडे 7 अक्टूबर ऐं अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत ॾींहुं ज़िंदगीअ जो शुरू आहे। ज़िंदगी आहे त इन जो मतिलबु आहे अलाह असां ते महिरबान जो हिकु ॿियो ॾींहुं असांखे ॾिए थो कुझु चङो करण जे लाइ, कुझु रियलाइज़ करण जे लाइ, कुझु पंहिंजी ग़लतियुनि खे सुधारण जे लाइ। सो अलाह जो शुक्र आहे हिकिड़ो ॿियो ॾींहुं ऐं हिकिड़ो नओं व्लॉग शुरू कयूं था। सो राति जो देरि ताईं कमु कंदा रहियासीं। पालक वठी आई हुअमि त माए सुराण गॾिजी हुनखे कटियोसीं, साफ़ु कयोसीं, पोइ बॉइल करे हुनजा हिसा ठाहे रखिया जीअं असां हमेशह कंदा आहियूं। फ्रीज़र में रखियासीं ऐं मज़ेदार चिकन पचायो हुअमि राति जो। उहो ई सुबुह जो ॿारनि जेको आहे ग्रीन मसाले वारो चिकन खाधो, सो फ़ोटो कढण लाइ बि न बचियो आहे त ख़ैर आहे का ॻाल्हि न आहे। सो अॼु जे ॾींहं जी शुरूआति कयूं था ऐं कम वारी माई कमु करे हली वई आहे। खीर करण लाइ रखियो अथमि, थांव पिया आहिनि टॉल जे मथां सुकण जे लाइ। जीअं ई थोरा ड्राई थींदा, पाणी ॻड़ी वेंदो उन्हनि जो, त उन्हनि खे अंदरि कंदमि। ऐं ॿियो त मां कल्ह कट पीस वठी आई हुअमि टॉलनि जा, त सभिनी खां पहिरियों अॼु मां जेको कमु कंदमि उहो उन्हनि खे ॻंढींदमि। त मां तव्हांखे ॿुधायो त हीअ टुकड़ा आहिनि। सो उहे टुकड़ा तव्हांखे ॾेखारियां पिया थी कंप्लीट खोलण खां पोइ कीअं था लॻनि। ऐं सो बिस्मिल्लाह कयूं था। हीअ आहे किचन जो हाल अहिवाल। सो अच्छा, ही जेके हिन ते दाल चणनि जी भिॼाई अथमि, चिकन बि कढी रखियो, उन पाणी विझी छॾिया त जीअं डीफ्रॉस्ट थी वञे। उनखां पोइ मां हीअ कबाब ठाहिण जे लाइ चिकन बॉइल कंदा रखंदमि। ऐं हाणे हलूं था असां पंहिंजे कमरे में जिते मां टॉल फैलाए आई आहियां। कल्ह जेके मां पीसिस वरिता, ही मूं वरितो थांवनि जे लाइ, छो त वॾो हिकिड़ो टॉल न पियो मिले ऐं नंढा नंढा टुकड़ा हुया, त मां ही 2 वॾा पीस खयां। हीअ बची पियो आहे त इनखे पोचे जे लाइ रखंदमि। हीअ हिकिड़ो एक्स्ट्रा पीस आहे। ऐं ॿिया जेके मां कट पीस वरिता उन मां हिकिड़ो हे हुयो। अच्छा, हिननि जी मां कटिंग करे छॾी आहे। हीअ हेठि पिया आहिनि पीसिस, इहे आॾा टेॾा टुकड़ा हुया, सॼा सिधा न हुया, त मां कटिंग करे छॾी आहे। हीअ कहिड़ो प्यारो थो लॻे। ऐं सोचियो अथमि त हिनजी हीअ कुंड वराए हिकिड़ो हैप्पी फेस ठाहींदमि, हिते कंहिं ॿार खे गिफ्ट ॾेई छॾींदमि। हीअ हिकिड़ो ॾाढो प्यारो पीस मिलियो। हिन ते बर्गर ऐं आइस्क्रीम ठहियलु आहे। असां हिनखे किचन में यूज़ करे सघूं था हथ उघण जे लाइ, ठीकु आहे। ऐं हीअ आइस्क्रीम वारा त 2 पीसिस आहिनि। ॿारनि खे हिननि जी का ज़रूरत कोन्हे टॉलनि जी, पर मूंखे प्रिंट एॾा सुठा लॻा, कलर्स एॾा प्यारा लॻा जो मां बेअख़्तियार वठण ते मजबूर थी वियमि। सो हाणे इन्हनि जी कंदमि मां सिलाई। टॉल मां सिबी वरिता आहिनि ऐं हिननि खे मां रखियो आहे भिॼाए धोइण जे लाइ, छो त उते स्टॉल्स जे साम्हूं खुलिया पिया हूंदा आहिनि त हर वक़्तु उते मिटी पवंदी रहंदी आहे, हवा लॻी पई, त इन करे हीअ लाज़मी मेरा हूंदा। तंहिंजे करे मूं हिनखे थोरी देरि भिॼाए छॾियो आहे। सुकाइण खां पोइ तव्हांखे ॾेखारींदमि त कीअं था लॻनि। सो हिते मुंहिंजो हीअ वॉशिंग एरिया आहे। हलूं था किचन में। ऐं हीअ विच में अची रखी वई हुअमि सिलाई जे दौरान। सो इहो चिकन ऐं दाल पचे पियो, कबाब ठहंदा इंशाअल्लाह। थोरी देरि मां चाहियां थी त मां रीडिंग करे वठां। जेको किताबु घुरायो मां कल्ह, सल्तनत उस्मानिया जी तारीख़, त उनखे मां अञा ताईं हथ बि न लाथो आहे। जीअं आयो आहे बसि ॾिसी करे रखी छॾियो आहे। अधु कलाक खनि मां कंदमि रीडिंग। अधु कलाक रीडिंग करण खां पोइ मां अची वई आहियां ऐं यकीन कयो त किताबु रखण ते दिलि न पई थिए। ऐं हीअ चिकन ऐं दाल बिल्कुलु बॉइल थी विया आहिनि, पर इहे कबाब मां अॼु न ठाहींदमि। जीअं ई थधो थींदो त हिन मां हॾियूं अलॻि कंदमि चिकन मां, ऐं थुल्हा थुल्हा मसाला बि जेके आहिनि उहे कढी छॾींदमि, बॉक्स भरे फ्रिज में रखंदमि, सुभाणे वरी इंशाअल्लाह। ऐं हाणे मंझंदि में लंच में पचायां थी मेहन जी भाॼी। हीअ दाग करे उन में टमाटर विधा आहिनि, त जेसि ताईं इहे थोरा ॻरनि ऐं मुंहिंजो मसालो ठहंदो। इन जी रेसिपी अथव मौजूदु। थांव अञा अंदरि न कया आहिनि, मेहा हिते रुॻो छिलिया आहिनि। हाणे कटींदमि, बोड़ खे दम ॾेई थांव अंदरि कंदमि, पोइ जेके टॉल पिसाया अथमि उहे धोईंदमि ऐं पोइ अञा हल आहे। चिकन मां हॾियूं ऐं मसाला कढी छॾिया आहिनि। सो हाणे हीअ थधो थी वियो आहे, हिनखे रखंदमि फ्रिज में। पोइ जेकॾहिं शाम जो मूंखां थी सघियो त शाम जो ठाहे छॾींदमि, न त सुबुह जो इंशाअल्लाह। ऐं बोड़ मुंहिंजो पचे थो। ऐं जेकॾहिं सब्जियुनि जूं भाॼियुनि जूं तव्हांखे रेसिपीज़ ॾिसणियूं हुजनि न, मुंहिंजे चैनल जी प्लेलिस्ट चेक कयो, वेजिटेबल रेसिपीज़। उन में इलाही क़िस्मनि जूं तव्हांखे भाॼियुनि जूं रेसिपीज़ मिलंदियूं। ऐं टॉल बि धोता अथमि, सो उहे बि तव्हां सां शेयर कयां। घर त ही मुंहिंजो तव्हां सां अॻु में ई शेयर थियल आहे। हिन जूं वीडियोज़ ठहियल आहिनि काफ़ी सारियूं मुख़्तलिफ़ पार्ट्स जूं। सो हीअ धोइण खां पोइ इलाही सुठा पिया लॻनि ऐं विज़िबल न आहिनि हिन पासे, छो त छांव आहे। ऐं हीअ जेको वॾो टॉल ठाहियमि थांवनि जो, ॾिसो हिन साइज़ जो ही डबल आहे, पोयां बि ॾिसो।
असां बिटो करे विछाईंदा आहियूं। हिन साइज़ जो ठहियल ठुकियल टुवाल बि मिले पियो, पर ज़ाहिर आहे हुनजी क़ीमत 500-600 रुपया हुई ऐं मूंखे कोई पंहिंजे ज़ाती यूज़ लाइ त खपे न पियो, तंहिंजे करे मूंखे हीउ तक़रीबन 200-250 में पइजी वियो, किलो जे हिसाब सां मिलियो ऐं हुननि जी प्राइस अलॻि आहे। हीउ हिकिड़ो नंढिड़ो पीस बची पियो बि कंहिं न कंहिं शइ में कमु अची वेंदो या किचन जी सफ़ाई में कमु ईंदो। ऐं हिननि जे मथां जेका डिज़ाइनिंग करणी, जीअं मां चवां पई हिन जे मथां फेस ठाहींदमि हैप्पी, त धोइण खां पोइ ठाहींदमि, सुकी वञे त, छो त उहा नई शइ हूंदी हिन जे मथां त हुनखे मां धोइण न पई चाहियां। सो हिकु थी वियो आहे, बल्कि सवा हिकु थियो, हाणे अज़ानूं अची वियूं आहिनि ऐं मानी पचाईंदमि वञी, भाॼी मुंहिंजी पचे थी। अॻु में सोचां थी मानियूं पचाए छॾियां त जीअं पोइ मां वांदी थी ऐं विझां बि ऐं नमाज़ बि पढ़ां। हिनमहिल थिया आहिनि 3:15, मानी खाई, नमाज़ पढ़ी छॾी ऐं हीअ दॿा कढी रखिया आहिनि, बल्कि मां पाठा कढी रखिया अथमि। इन मां मूंखे कुझु ठाहिणो आहे, सो चाहियां थी त जल्दी जल्दी ठाहे वठां त जीअं हिन मां कचिरे मां जान छुटी वञे, छो त हीअं पियो आहे त कचिरो आहे, का शइ ठहंदी त कुझु ठहंदो। ठीकु आहे, सो हीअ बॉक्स मां एज़ इट इज़ डेकोरेट कंदमि, मूंखे ज़रूरत में आहे। मां वटि ॾाढा सारा दॿा आहिनि पर पोइ बि पूरा न पवंदा आहिनि। ऐं हिननि पाठनि जी मां अॼु कंदमि सिर्फ़ु कटिंग, जेके हेठि पिया आहिनि, इहे पिज़्ज़ा जा दॿा आहिनि, ॾाढो हिननि जो मज़बूत ऐं सुठो पाठो आहे, त हिननि जी कंदमि अॼु सिर्फ़ु कटिंग। ऐं सुभाणे मां हिन जी अलॻि सां बि वीडियो ठाहींदमि, तव्हां सां व्लॉग में बि शेयर कंदमि इनशाला ज़िंदगी रही त। ऐं ॿियो त अगरि इहे ॾिसणु चाहियो जेके मां बॉक्सिस मां अहिड़नि रदी पाठनि मां छा छा ठाहियो आहे, त मुंहिंजे चैनल ते प्लेलिस्ट चेक कयो, रिसाइक्लिंग। ठीकु आहे, सो तव्हांखे इलाही कुझु हुन में ॾिसण लाइ मिली वेंदो। सो हिन महिल मां कंदमि कुझु देरि रेस्ट, सुराण अची वई आहे, उहा जेका आहे मां रेस्ट कंदमि, पोइ माई ईंदी कमु वारी, वरी थांव धोईंदी, मानी खणंदी, त पोइ सुराण जेको आहे थोरी देरि लाइ वेहंदी घर जो ख़्यालु करणु, ऐं उनखां पोइ उहा बि आरामु कंदी। सो कुझु देरि आराम खां पोइ मिलूं था। टाइम थियो आहे 5:45 शाम जा, ऐं एतिरी देरि छा कयमि उहो तव्हां सां शेयर कयां थी। हीअ पाठा मूं तव्हांखे कुझु देरि पहिरियों बि ॾेखारिया, तव्हां हिन ई वीडियो में ॾिसी चुका आहियो। त इन्हनि जो मूं छा कयो, हितां हिकिड़ो बॉक्स ग़ाइबु आहे, उहो बॉक्स आहे हीअ, टडा। मूंखे त ॾाढो मज़ो थो अचे, तव्हांखे कीअं थो लॻे, कहिड़ो ज़बरदस्त आहे न। मां एॾी ख़ुशि आहियां, तव्हां यकीन कयो, मां हिन महिल ताईं इलाही सारा बॉक्सिस ठाहिया आहिनि ऐं ऑलमोस्ट उहे सभई मुंहिंजी धीअ खणी वई, इस्लामाबाद लाहौर में रहंदी आहे, त मां पंहिंजी शयूं रखंदसि। सो मूं हीअ बॉक्स ठाहियो आहे, उहो जेको खीर जे दॿनि जो ख़ाली बॉक्स हुयो। सो फ़िलहालु मूं ढक ॾिनो आहे तव्हांखे ॾेखारण लाइ। अंदरां हिन जी शिकिल ॾिसो, आहे नीट एंड क्लीन, ऐं हिन जो ढकु ॾिसो, हिन ते लेस हई अथमि, रिबिन हई अथमि, हीअ गुल हयां अथमि जेके मां अक्सर ठाहींदी रहंदी आहियां सूतलीअ जा, ऐं अंदरां हिन जो हीअ जेको आहे लुक आहे। सो फ़िलहालु मां हिनखे जेको आहे ढकु नथी ॾियां, पखो हलाए छॾींदमि त जीअं इहो सुकंदो रहे, छो त थोरी देरि पहिरियों ई कंप्लीट कयो आहे। रखंदमि छा हिन में रखंदमि मां लेसिस, इहे सभु लेसिस तव्हां सां मूं शेयर कयूं आहिनि। जॾहिं बि वञा थी बाज़ारि त कुझु न कुझु वठी थी अचां, त पोइ हाणे इलाही थी वियूं मूं वटि, पहिरियों खां ई 2 बॉक्सिस भरियल आहिनि लेसिस जा, पर हाणे उन बॉक्सिस में जाइ न रही आहे। सो हाणे ॾींदमि कूड़ियुनि खे पाणी, प्लांट्स खे पाणी ॾियण जो टाइम थियो आहे। हूअं त मां पहिरीं जी नमाज़ पढ़ी ॾेई छॾींदी आहियां, पर अॼु हिन कम में मूंखे कुझु देरि थी वई आहे। केरा हाणे पाणी ॾेई आहिनि कुंडियुनि खे। रात जी मानी में मां पचाईंदमि वाङण ऐं पटाटा ऐं टमाटा मिक्स भाॼी, इहा अक्सर असांजे घर में पचंदी रहंदी आहे। ऐं उनखां अलावा पचाईंदमि हीअ पालक, कल्ह जेका फ्रीज़ कई हुई, मुङनि जी दाल आहे, मुङनि जी दाल ऐं पालक इहे गॾु पचंदी पाण में मिक्स। गिदामड़ी भिॼाई आहे दाल जे लाइ, चांवर भिॼाया आहिनि, सुराण भिॼाए वई आहे सभु। सो इहो आहे असांजो डिनर।
ये मिक्स भाॼी पचंदी, पालक ऐं दाल ऐं चांवर। सो मुंहिंजे ख़्याल में त ही अॼु जो व्लॉग मां हिते कयां थी ख़तमु। ऐं राति जो देरि ताईं जाॻंदे या टीवी ॾिसंदे जेको मां कमु कंदमि उहो हिननि पाठनि जो कंदमि। हिननि मां मूंखे कटिंग करे रखणी आहे त जीअं वरी मां सुभाणे हिननि जी अलॻि सां वीडियो बि ठाहे सघां। ऐं हिन बॉक्स जी जेका मां वीडियो ठाही आहे, जेको हींअर मूं तव्हांखे ॾेखारियो, त इहा मां अलॻि सां पोस्ट कंदमि। ठीकु आहे, मुंहिंजी क्राफ्ट ऐं या रिसाइक्लिंग जी वीडियो में इहा वेंदी। सो हिन व्लॉग खे हिते ख़तमु कयूं था। ज़िंदगी रही, अलाह चाहियो त वरी सुभाणे हिकिड़े ॿिए व्लॉग सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। ऐं मां ज़रूरु चाहींदमि त प्लीज़ अहिड़ा कम कंदा रहो। हे मसरूफ़ियतूं ॾाढियूं प्यारियूं आहिनि। हिन मां हिकिड़ो कम जूं शयूं थियूं ठहनि, दिलि ख़ुशि थी थिए, तारीफ़ थी मिले, ज़िंदगी में सहूलियत थी अचे। तव्हां सोचो त हीअ सॼियूं लेसिस हुते ई बि अञा पयूं आहिनि। साम्हूं साइड में जेको नंढिड़ो शेल्फ आहे, हुन में बास्केट्स पयूं आहिनि, उन में बि काफ़ी सारियूं मुंहिंजूं लेसिस पयूं आहिनि। त उहे सॼियूं मां हाणे हिन बॉक्स में विझंदमि। ऐं हीअ जॾहिं कवर करे मां रखंदमि पंहिंजे कबट में, छो त हिन मथां कपिड़ो आहे त हीअ मेरो न थिए, मां इहो न चाहींदमि, त कहिड़ो सुठो लॻंदो। त ज़रूरी आहे त ज़िंदगी में अहिड़ियूं एक्टिविटीज़ हुजनि। सो ख़ुशि रहो, आबाद रहो। इंशाअल्लाह सुभाणे वरी ॿिए व्लॉग सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।